ज़रदारी जे मकरू साज़िश के उन नमूने से रेजिस्ट न कयो, उनके रुकावट न बणियो। माण्हू चवंदा आहिनि त हिननि सिंध में चवणी आहे त भाड़े भाउ खां खट चई, अलॻि खट चई आहे, पर हिते असांजो ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मौजूदा पार्लियामेंटेरियन जिन 2012 में सिंध के खिलाफ कानून पास कयो, या हिन वक़्त में हितां जा अवामी नुमाइंदा जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक रखनि था, उहे असांजे माण्हुनि खे हितां उथारण जी कोशिशि था कनि। अहिड़े क़िस्म जे जेको धारियुनि खे आबाद पिया कनि ऐं हितां जे माण्हुनि खे हितां खां ज़बरदस्ती हटाइण जी कोशिशि था कनि। भाड़े भाउ खे त ॾिठोसीं, पर हीअ जेके भड़वा थी पिया आहिनि सरदार, जेके भड़वो थी पियो आहे सरदारी, किथे भड़वो थियो आहे वज़ीर ऐं वज़ीर औला, इन्हनि खे छा कजे? जिते हुकुमरान भड़वा थी पवंदा आहिनि त उते जा उन्हनि जा पार्लियामेंटेरियन ऐं उन्हनि जा वोटर चकलाई थी पवंदा आहिनि। उन करे आऊं हितां जे गयूर आवाम खे पुछां, ख़ुसूसन हिते इंडिजिनस माण्हू, हिन इलाइक़े जा माण्हू जेके तव्हां ज़ातियुनि जे बुनियाद ते, सिंधी या बलोच जे बुनियाद ते